अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां सौरभ ज़ुमरो ऐं तव्हां मुंहिंजो चैनल ॾिसी रहिया आहियो, हुनजो नालो बि आहे सौरभ ज़ुमरो। सो अॼु असां वञी रहिया आहियूं गुलशन हदीद ऐं हुते का क्रिकेट टूर्नामेंट आहे मुख्तियार फाउंडेशन जी तरफ़ां। हुते इनवाइटेड आहियां मां, सो हुते वञा पियो। मूंसां गॾु दोस्त आहे, हमारे दोस्त है ताहा भाई। ताहा भाई, आप कहाँ जा रहे हैं? आपके साथ जा रहे हैं। अच्छा, गुलशन हदीद ज़ाहिर है, मैं भी गुलशन हदीद जा रहा हूँ, एक ही गाड़ी में बैठे हुए। तो आप कौन सा केमाड़ी जा रहे हैं भाई? तो ये मैं बोल लिया था कि हम गुलशन हदीद जा रहे थे आज। देखते हैं वहाँ पर क्या होता है। हम दोस्त ने बुलाया है, मुख्तियार साहब ने, तो बस अभी लेट हो गए थोड़ा, बस जल्दबाजी में। हाँ, लेट हो गए। ज़ाहिर है आर्टिस्ट आदमी है, हमारा बनने संवरने में टाइम लगता है। तो इतना ही तैयार हुआ हूँ भाई, कितना भी तैयार हो जाऊँ, कलर मेरा यही रहेगा। तो अभी वहाँ पर थोड़ी देर में पहुँचते हैं, वहाँ पर देखते हैं कि क्या हालात है, क्या हो रहा है भाई, ये क्या हो रहा है। तो आगे आपको बताएंगे, पूरी वीडियो में आप देखिएगा कि क्या हो रही है, ये क्या हो रही है। जी दोस्तों, पहुंची चुका आहियूं असां हिते ग्राउंड ते। मुख्तियार शेख साहब मूंसां गॾु आहे ऐं अॼु हिते टूर्नामेंट थी रही आहे। साईं, डबल विकेट थी रही आहे टूर्नामेंट? कहिड़ी डबल विकेट थी रही आहे। हिकु प्लेयर हिकिड़ो ओवर खेॾंदो। अच्छा। ऐं रन चेस रखा, जेकॾहिं हिकिड़ो प्लेयर 10 रन्सूं करे त ॿिए प्लेयर खे 10 रन्सूं खां घटि में आउट करणो आहे या हुनजी विकेट खे किराइणो आहे या हुनखे नो बॉल ॾियणो आहे। माशाल्लाह, ही मुख्तियार शेख साहब मुख्तियार फाउंडेशन जा रूए रवा आहिनि। ऐं पुठियां तव्हां मुंहिंजो ॾिसी रहिया आहियो जेको ही मुख्तियार फाउंडेशन जे तरफ़ां बैनर बि लॻल आहे ऐं क्रिकेट जारी आहे। माशाल्लाह, हिते ख़बर पई आहे त इनाम बि रखिया आहिनि साईं तव्हां? 5000, ॿियो इनाम 3000, टियों इनाम 2000 ऐं शर्टूं बि आहिनि जेके रनर अप शर्टूं। टी शर्ट्स भी तव्हां ठारायूं आहिनि मुख्तियार फाउंडेशन जे तरफ़ां। माशाल्लाह, ॾाढो ज़बरदस्त। हा भाई, बड़ा ज़बरदस्त काम हो रहा है भाई। हाँ, ये मुझे पोयां तव्हां ॾिसी रहिया आहियो नाज़रीन, ही क्रिकेट मैच हली रही आहे ऐं ताहा भाई बि मूंसां गॾु बीठो आहे। हिते मां तव्हांखे अञा वधीक थोरो ईअं कारो नज़र ईंदो हूंदुमि छो जो लाइट जे अगेंस्ट हुयमि। ऐं ही शर्ट जेका आहे फस्ट मुख्तियार कार फाउंडेशन, मुख्तियार कार आहे साईं, मुख्तियार फाउंडेशन ऐं साईं मुख्तियार कार आहे पाण हिन सॼी ऑर्गेनाइज़ेशन जो। तो ही दोस्त आहे साईं, तव्हांजो नालो साईं? साजिद उमरानी साहब। साजिद उमरानी साहब बि असां सां गॾु आहे, जेको मुख्तियार फाउंडेशन में बि हूंदो आहे दोस्त असां सां गॾु। ऐं ॾाढी सुठी हिकिड़ी टीमूं रथियल आहिनि हिते गुलशन हदीद जूं। दोस्त खेॾनि पिया वॾे अरसे खां पोइ, जीअं त कोविड-19 खां पोइ वरी सरगर्मियूं कुझु शुरू थियूं आहिनि रांदियुनि जूं। सुठी ॻाल्हि आहे, नौजवाननि में इहो रांदियुनि जे बारे में अवेयरनेस अचे ऐं थोरो फिज़िकल गेम्स जे तरफ़ अचनि त ॾाढी सुठी ॻाल्हि थींदी। जेके नौजवान असांजा ख़ासि करे जेके मुंहिंजा सब्सक्राइबर्स आहिनि, उहो पबजी गेम वग़ैरह खेॾंदा आहिनि, अलाए छा। सो सुठी ॻाल्हि आहे त इन तरफ़ अचो, क्रिकेट जी तरफ़ अचो, फुटबॉल खेॾो, बैडमिंटन खेॾो, फिज़िकल गेम जे तरफ़ अचो। सो क्रिकेट मैच जारी आहे ऐं हाणे थोरी देर में ई इनामनि ॾियण जो सिलसिलो बि थींदो, त उहो बि तव्हांखे ॾेखारियूं था। जी ताहा भाई, ये जो आप टी शर्ट लेके खड़े हो गए रेड कलर की, ये है टी शर्ट इन्होंने ठाराई है दोस्तों। ॾिसो, मुख्तियार फाउंडेशन की तरफा क्रॉस सिंगल विकेट टेप बॉल टूर्नामेंट मुख्तियार फाउंडेशन इन जो ऑर्गेनाइज़र है मुख्तियार फाउंडेशन वारा। सो विनर ट्रॉफी भी है, तव्हां ॾिसो। जी दोस्तों, टी शर्ट पाए वरिती आहे मां बि मुख्तियार फाउंडेशन जी। मुख्तियार साहब भी मूंसां गॾु आहे ऐं मैच जारी आहे। तव्हांखे हुनजी झलकी बि थोरी थोरी ॾेखारियूं था। माशाल्लाह, बॉडी बिल्डर साहब कमेंट्री ॾाढी भली बात कयो। तव्हां लॻे पियो बाक़ाइदे प्रोफेशनल कमेंटेटर आहियो। त जेके तव्हां कमेंट्री कयो पिया, अक्सर असां ॿुधंदा रहंदा आहियूं, ॾिसंदा न आहियूं। अॼु पहिरियों दफ़ो कमेंटेटर ॾिसी बि वरितो ऐं ॾाढी ज़बरदस्त तव्हां कमेंट्री कयो पिया। पहिरियों बॉल या जस्ट लाइक पहला बॉल खड़ो आया, इंग्लिश स्टाइल तव्हांजी कमेंट्री हुई ऐं माशाल्लाह ॾाढी ख़ुशी थी। मुख्तियार फाउंडेशन जे तरफ़ां जेको ही छा डबल विकेट सरबो आहे, छा क्रॉस सिंगल विकेट टेबल टेनिस टेप बॉल सां खेॾंदा कयो सदाईं। दोस्तनि खे चवंदासीं हार्ड बॉल त वरी बाद में सिखी वेंदो माण्हू। ऐं मां बि हाणे 2-3 बॉल हिते बैटिंग कई, 2-3 बॉल मिस थी विया, पर हुनखे बॉलर खे मां पहिरियों चयो यार आस्ते कराए, में मुंहं में न लॻे। तो ॾाढो मज़ो आयो। सुठी ॻाल्हि आहे नौजवान जेके आहिनि इहे स्पोर्ट्स जे तरफ़ अचनि
ऐं न सिर्फ़ु क्रिकेट फुटबॉल हॉकी बैडमिंटन जेका जेका उन्हनि खे रांदि पसंदि आहे हुन तरफ़ अचनि। ख़ासि करे गुलशन हदीद में हिकु त हिते ग्राउंड बि कोन्हनि मुख़्तियार साहब, ग्राउंड बि न आहिनि हिते नौजवाननि लाइ। त मां इहा पंहिंजे हिन वीडियो जे ज़रिए बि चवंदुमि असां वटि सिंध स्पोर्ट्स बोर्ड आहे ऐं वज़ारत आहे पूरी, त नौजवाननि जे लाइ ग्राउंड ते गुलशन हदीद में हिकिड़ो ॾिनो वञे जिते नौजवान एॾियूं सरगर्मियूं कनि, सुठी सुठी एक्टिविटीज़ कनि, गेम्स जे तरफ़ अचनि। ऐं असांजे नौजवाननि खे हिन वक़्तु तमामु सख़्तु ज़रूरत आहे अहिड़े ग्राउंड्स जी जिते उहे अहिड़ियूं सिहतमंद सरगर्मियूं कनि ऐं सिहतमंद रहनि, नशे खां परे रहनि। सो मुख़्तियार फाउंडेशन साहब, मुख़्तियार शेख साहब तमामु ज़बरदस्त कमु कयो आहे मुख़्तियार फाउंडेशन तरफ़ां। विनर जे लाइ 5000 रुपया कैश प्राइज़ आहे ऐं रनर अप लाइ 2000 माशाल्लाह। टी शर्ट्स बि जेके मूंखे पातल आहे ॾिसी रहिया आहियो तव्हां, हीअ ॾिसो पोयां टी शर्ट्स बि हिननि इहो ठाराए ॾिनियूं आहिनि स्पोर्ट्समैन जेके आहिनि हिते असांजा दोस्त उन्हनि जे लाइ। ऐं अॻिते जे लाइ बि मुख़्तियार फाउंडेशन तव्हां सां गॾु आहे, अहिड़ियूं सुठियूं सुठियूं सरगर्मियूं कंदा रहो ऐं न सिर्फ़ु गेम्स जूं पर ॿियूं बि सुठियूं सुठियूं एक्टिविटीज़ जेके सोशल एक्टिविटीज़ आहिनि उहे बि कयो, ॾाढी ख़ुशी थी। ऐं मूंखे तव्हां जॾहिं घुराईंदो मां हाज़िर हूंदुसि, मां रहंदो हिते आहियां कराची में। तव्हां सभिनी दोस्तनि जी वॾी वॾी महिरबानी जेके आया जिन पार्टिसिपेट कयो। इंशाल्लाह ताला हे फर्स्ट प्रोग्राम हुयो असांजो ऐं इनिशियल लेवल ते मूंखे आइडिया थी चुको आहे त अॻिते असांखे केतिरो अॻिते वधिणो आहे, छा करिणो आहे। इंशाल्लाह नेक्स्ट प्रोग्राम अञा सुठी लेवल ते हूंदो ऐं पूरे असांजी सिंध में स्पोर्ट्स जा प्रोग्राम कराईंदासीं मुख़्तियार फाउंडेशन जे तरफ़ों, त जीअं इंसान ज़ाती ख़िदमत बि थिए ऐं नौजवान जेके आहिनि स्पोर्ट जी तरफ़ माइल थियनि बजाए ॿिए कंहिं रस्ते ते वञनि। इंशाल्लाह ताला मुख़्तियार फाउंडेशन में हर सिंधी ॿार सां, हर सिंधी नौजवान सां गॾु आहे। एतिरो ई न सिर्फ़ु मुख़्तियार फाउंडेशन क्रिकेट जी टूर्नामेंट्स कराईंदी, अॻिते हली नेशनल लेवल ते या काउंटी लेवल ते बि उनखे पहुचाईंदी। इन हिसाब सां असां जेको आहे कमु करे रहिया आहियूं। बाक़ी इंशाल्लाह ताला नेक्स्ट प्रोग्राम अञा सुठी लेवल ते थींदो। तव्हां सभिनी खे गुज़ारिश आहे पार्टिसिपेट कयो ऐं जेतिरो थी सघे महिनत कयो, तव्हांजी महिनत जा ॾींहं आहिनि, अलाह कंदो तव्हां सभिनी खे कामयाबी नसीब थींदी। ऐं असांजे लाइ बि दुआ करियो त मां त पंहिंजे खीसे मां जेको करे रहियो आहियां इहो बि जाइज़ थिए। अॼुकल्ह डोनेशन लाइ अचनि त कोन था पर पोइ बि अलाह सां जेतिरी हिमत ॾींदी आहे इंशाल्लाह कंदो रहंदुसि। ऐं दिसंबर में 16 दिसंबर ते असांजी कोशिशि आहे त स्टील टाउन में कायदे आज़म जो स्टेडियम ग्राउंड आहे उन में असां 10 ओवरनि जी मैच करायूं ऐं उन में बि हिकु सुठी लेवल ते करायूं। असांजो कमु इहो न आहे त सिर्फ़ु माण्हुनि खे ॾेखारियूं पर प्रोडक्टिविटी हुजे, तव्हांजी परफॉर्मेंस हुजे ऐं शॉट्स जेके आहिनि प्रॉपर हुजनि, दुकान न हुजनि, प्रॉपर तरीक़े सां वे हुजे, फिटनेस पूरी हुजे त हिकिड़ो प्रॉपर तरीक़े सां हिकिड़ो असांजो इमेज वेंदो। माण्हू मञनि न मञनि इंशाल्लाह दुनिया पाण ई मञींदी। मां तव्हांजे साम्हूं मिसाल आहियां, को वक़्तु हुयो मां बि तव्हां वांगुरु हूंदो पर अलाह जो शुक्र आहे साईं सोरा ख़बर आहे, दोस्तनि खे ख़बर आहे, काफ़ी माण्हू मूं मां फ़ाइदो वरितो आहे ऐं इंशाल्लाह पहुचाईंदो रहंदुसि। तव्हां बि ईअं ई कयो, ॿियनि जी मदद कयो, ॿियनि जो साथ ॾियो, जेतिरो थी सघे ॿियनि खे तकलीफ़ न ॾियो। पाण हे ॾींहं तव्हांजा महिनत जा वक़्तु गुज़री वेंदो त ख़बर न पवंदी। ॾिसो त कोविड में छा हालत हुई, माण्हू मरनि पिया पोइ बि पैसा न पिया कढनि, सभिनी जमा करे रखिया आहिनि पर जेतिरो थी सघे ॿियनि जी मदद कयो। हिन महिल काफ़ी हालात बुरा आहिनि, अॻिते हली छा असांजी सिचुएशन रहे थी को अंदाज़ो न आहे। अलाह कंदो इंशाल्लाह असां कोविड मां बि निकिरी वेंदासीं, इंशाल्लाह ताला हिमत न हारींदासीं, अॻिते वधंदासीं। ऐं ईअं ई मुख़्तियार फाउंडेशन हेल्थ केयर में बि सपोर्ट करे रही आहे। कंहिंजो बीमारी जो मसइलो आहे या तालीम जो मसइलो आहे ऐं मुस्तक़िम के साथ असां हुनखे पंहिंजो सपोर्ट कंदासीं जेतिरो थी सघंदो। जी दोस्तों, हाणे वापसि वञी रहिया आहियूं पंहिंजे घर। सो ॾाढो ज़बरदस्त मज़ो आयो मुख़्तियार फाउंडेशन जे तरफ़ां जेका इहा टूर्नामेंट हली रही हुई टेप बॉल जी। सो ॾाढो वॾो मज़ो आयो ज़बरदस्त। तव्हां ॾिठो त शील्ड बि मूंखे ॾिनऊं उन्हनि, इहो अचानक शील्ड को ठाहे वरितऊं तकड़ में अलाए छा। सो हाँ भाई कैसा मज़ा आया? ज़बरदस्त ज़बरदस्त मज़ा आया। ताहा भाई और मैं अभी जा रहे हैं अभी बैक टू पवेलियन। तो इंशाल्लाह अगली वीडियो तक हमें इजाज़त दीजिए। दोस्तों सब्सक्राइब कयो मुंहिंजे चैनल खे। ऐं इहो त वीलॉग हुयो नंढो अॼु जेको ठाहियोसीं मुख़्तियार फाउंडेशन तरफ़ां जेका क्रिकेट टूर्नामेंट हुई। ऐं ॿियूं वधीक वरी पोइ कॉमेडी वीडियोज़ बि ठाहींदासीं, तव्हां ॾिसंदव मुंहिंजे हिन चैनल ते। सो दोस्तनि ॾे शेयर कयो, लाइक कयो ऐं यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो। ईंदड़ वीडियो ताईं मूंखे ॾींदे इजाज़त। अल्लाह हाफ़िज़। अगर आपको हमारी ये वीडियो क्लिप पसंद आई है तो बराए मेहरबानी हमारा ये YouTube चैनल सोहराब सुमरो सब्सक्राइब करें, लाइक करें, शेयर करें और कमेंट्स भी दें। और हाँ, बेल आइकन का बटन ज़रूर दबाइएगा।